अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद नंढड़नि ॿारनि खे जेके लुड़ता कनि उन्हनि खे त बसि कराइजो। तव्हांजे भरिसां इहे नंढा वेठा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिही व अहले बैतिही अजमईन। वाजिबुल एहतराम बालकान जे गुड़ जा दोस्तों वही मुसलमान भाइरो रब करीम जा तव्हां सां गुनहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं करीम रब तव्हां असांखे हिन बेदीने वारे दौर में इन सालाना अज़ीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो
ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। अल्लाह सही शल मुंहिंजे भाउ हज़रत मौलाना दोस्त अली साहब जी महिनत ऐं सॼी जमात जी महिनत खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अॼु मां घणी भॼण जी कोशिशि कई, मां मौलाना दोस्त अलीअ खे राज़ी करे वञा, पर उनजो बाबो न ठहे आहे मूंसां। 3 ॾींहं मुंहिंजे काकड़ीअ जी ऑपरेशन थी, अस्पताल में हुयासीं। अॼु असांखे अस्पताल मां फारूक कनि हा। चाचे चयो त इंशाअल्लाह तव्हां सवेर निकिरण जी कयो, तव्हांखे 11-12 बजे तव्हां वरी तव्हां साॻियो पंहिंजे घोट। इंसान सोचींदो हिकिड़ो आहे, थी ॿियो ईंदो आहे। शल अल्लाह सही हर कंहिंजे मरीज़नि खे शिफ़ाए कामिल आजिल नसीब फरमाए। मां तव्हांजे साम्हूं ॿिनि जायुनि तां कुरान पाक जे आयतुनि जा टुकड़ा तिलावत कया। पहिरियों जेको मां आयत जो टुकड़ो तिलावत कयो, उनमें अल्लाह साईं हर कलमे पढ़ंदड़ मुसलमान खे अजीब हिकिड़ी नसीहत फरमाई। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारा। रब साईं जा सॾ कुरान पाक में मुख़्तलिफ़न। काथे या इबादी करे सॾु कयईं, ओ मुंहिंजा बाना। काथे या बनी आदम करे सॾु कयईं, ओ आदम जी औलाद। काथे या अय्युहल काफ़िरून करे सॾु कयईं, जंहिंमें फ़क़त काफ़िर। काथे या अय्युहन्नास करे सॾु कयईं, सॼे इंसान ज़ात खे। पर वरी हितरे जेको सॾु आहे उहो ॾाढो बाज़ारो आहे। अवा जॾहिं हिकिड़े पासे ॾऊं सॾु सुहिणो हूंदो आहे त पोइ फर्ज़ आहे त मोट बि। हिकिड़े पासे ॾऊं सॾु सुहिणो हूंदो त अख़लाक बि चवे थो त उनखे मोट बि। जेकॾहिं कंहिंखे परे को चवे ओ कुराड़ा त परियों गार ॾेई चवंदो शर्म नथो अचे, अशी ॾाढी सायां। पर जेकॾहिं चवंदुसि ओ बाबा ओ अब्बा, चवंदो जी पुट, छो त सॾो हुन ओड़ो कयो। पोइ मां वाइज़नि में इहो वॾनि खे बि चवंदो आहियां त जॾहिं पुराणे दौर में असां बच्चनि खे सॾु कंदा हुआसीं, ओ अब्बा ओ पुट, पोइ हो बि चवंदो जी बाबा जी अब्बा। असां बि सॾ मटायासीं, असां बि चवंदा त जॾहिं असां बि सॾ मटायासीं, असां वॾनि जो सॾु छा थी वियो, कहिड़ो कंदा आहियूं ओशोरा। हाणे जॾहिं नंढे खे सॾु कयोसीं ओ शोरा करे त हो छा चवंदो जी अब्बा। ॻाल्हायो नथा मूंसां, ॻाल्हायो थोरो। असां जॾहिं वॾनि जो कमु इहो बीठो, वो छोरा ओ भील ओ बागड़ी, चवंदो पंहिंजे पुट खे ओ भील ओ बागड़ी। पुट तूं जो आहे, पोइ हाणे जेको सॾु करेसि उहा तोखे ख़बर हूंदी। मां वरी तव्हां बरो चवंदा हुजे बि कंदो आहे, नाराज़ बि न थींदा। अब ई हाणे पीउ जो चवे ओ भील ओ बागड़ी, अब पोइ पुट तूं जो आहे जहिड़ो सॾु करेसि। पोइ जॾहिं हे अबो थो चवे वो छोरा, हो बि चवंदो छा आहे, सॼो ॾींहुं मथो खाधो थी वञे न तो लाड़े ते, वञ ॿाहिरि टर थोरो। असां अवल पंहिंजी ज़बान सुधारियूं। जॾहिं असांजो सॾु प्यार वारो हूंदो त मोट बि वो बि चवे थो या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ मुंहिंजा ईमान वारा। कंहिंखे थो चवे ओ मुंहिंजा अल्लाह जे नाले तां कुर्बान वञा। असांजा अमल ॾिस, पर पोइ बि चवे थो ईमान वारा। अब जेको अॻिलो महीनो गुज़री वियो उहो कहिड़ो ॾाढा, उहो कहिड़ो संबूरन आलमन को तव्हां ॿुधंदा ईंदा त रमज़ान में केरु बंदि हूंदो आहे, केरु बंदि हूंदो आहे। शैतान तव्हांजे तालके में बि बंदि हुयो, तंगवानी कंदकोट में बि बंदि हुयो न। चए ॿुध शैतान बंदि न थियो नी। अवा शैतान बंदि हो, पर पोइ बि शैतानी कम। पोइ मां वरी वाइज़नि में हीअं चयुमि
तो मां चयो यार शैतान पंजन औलादन के चयो पंजन बच्चन के चेंद छोरा मां हाणे हिकिड़ो महीनो निंड कया हाणे तहां थोड़ो कम के शिखजो अबो सुमी पयो पर बच्चन चयो बाबा तू निंड कर बाक़ी असां पोयन सां हशर वो कंदासीं जो चवंदा त वरी भी पिड़न भलो हे न ये भी घणो फटियल अब शैतान बदल हो पर कच्चे हिंदाणे के रंग डई करे पक्को केर पो करे मुसलमान या बियो थोड़ो ॻाल्हायो शैतान बदल होयो पर सब वारी शे चई से में केर पो खपाए मुसलमान जेको चे पो त एक फर्ज पढ़ंदुम त 70 फर्ज जो सवाब मिलंदो जै सोचो त आलमन को बुधो त सुन्नत पढ़ा त फर्ज जो सवाब अरे तो के सुन्नत जे जाए ते फर्ज जो सवाब मिले पर हे जेका गल तो लाहे हे जेको ना को तो करे इनन जो हिसाब किताब केर दीदो अब इनन जो हिसाब किताब देणो पवंदो कि न महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम फरमायो ओ मुझा हबीब करीम जी मुझा रब करीम मुझन के न्यापो दे सही केड़ा तुझा जिनके मां न्यापो जाचे तो या अय्युहल्लज़ीना आमनू ईमान वारा मुझा थी मां तफसील दे न तो वना त ईमान वारो शाके चेबो असा जे दिल में ईमान जी जरी न होजे पो भी असा के मोमिन तो सदाई पो असा में भले ईमान भले असा बना सोरी दावत सिंधी समझो था हां ना भी न था असा भले बना सोरी दावत कणक हिकड़ी गालाए करे बी दी दावत असा भले व्याज खाई दावत हवा असा भले व्याज खाई दावत असा भले खाता मटाई दावत असा भले रात जो हिंदान न कितरन जी चोरी कंदावत भले ढोर चोराई दावत पो भी चवे तो मुंजा ईमान वारा बाना असा जे बुराई जे नजर असा भले हुन सां ठगी हुन सां ठगी हुन सां कूड़ हुन सां धोखो हुन सां दोलाब असा सोचो जे करे कूड़ ते वापार कंदासे असा जा बच्चा सुख्या पलंदा न थींदो असा कूड़ से सोचो जे करे वापार कंदासे मुसलमानो तवज्जा कयो जेका तवा वट मौसम हले थी पई वापार असा जे जिले खैरपुर में भी हलंदो आ पर तो वट भी वडो वापार हलंदो आ अब इन जिले में भी अल्लाह गालायो न गालायो वापार हलंदो आ मां हिकड़ो अवा के मंदर तो बुधाणो चाया मिठड़े महबूब मुस्तफा करीम सही जो सौट बिया शागिर्द बिया जे जो नालो हजरत अब्दुल्ला बिन अब्बास सही जो सौट भी सही जो शागिर्द भी अगला सौट बिया अगला सौट थोड़ो हलंदो हलंदो रोड को हेठ भो भी थे तो हेडे यकोर जलसा न दिना मा टेमु ही न दिनो जाजो जाजो जड़े न भला वा में चो भला जा तुजी भी जिद आत भला मा बेचा तो एने इन इलाके में भाई को अचलो न थियो ओ मुसलमानो तवज्जा तक्यो अल्लाह सही शल मुखे भी अमल करना जी तौफीक अता फरमाए महबूब मुस्तफा से जो सौट हजरत अब्दुल्ला बिन अब्बास जो नालो हजरत अब्दुल्ला बिन अब्बास मस्जिद में बैठो एकड़ा मानू आया डाडा परेशान पुछा तो करे न तवा जे परेशानी जो सबब शाए ओ व्यापार करण वारा तवज्जा सा बुध जाए कणक जो व्यापार वारा ढोरन जो व्यापार करण वारा ओ सारे जो व्यापार करण वारा पलाल जो व्यापार करण वारा बुआ जो व्यापार करण वारा बुध जाए मैं तफसील दे त न तो वणो समझाने जे लाए एकड़ो वाक्यो तो बुधाया परेशान वेठा हा सुने हजरत अब्दुल्ला बिन अब्बास पुछा कई तवा जे परेशानी जो सबब छाए चवन लगा से असा न जे करे परेशान असा जो हमरा वफात करे वियो
वफात करण खां बाद में जेका कब्र था खोटियो त कब्र मो नाग बलाऊं विशू थियूं निकरन दादा क्यों जेका भी कब्र था खोटियो उन कब्र मो नांग था निकरन विशू था निकरन खतरनाक अल्लाह सही चल हर कलमे पढ़दड़ मुसलमान जे हालत राम फरमाए मां रमजान अल मुबारक जी गाल तो कया रमजान अल मुबारक जे महीने में रमजान जे आखिरी डाके में एकड़ो मंजर तवा नेट फेसबुक ते डिठो हुंदो केड़ो मंजर हो एकड़ी कब्र पा देखारन जे कब्र मां बाहिजा मथे उल्ला पा निकरन बाहिजा चो चो हे साबरीन थी पर हे सब कुछ बुधई ता थो हवा कुरान भी साबरीन अल्लाह भी साबरीन कुरान भी बुरदबार अल्लाह भी बुरदबार असा के जेको नबी मिलो सो मोहम्मद करीम भी बुरदबार पर सिंधी में चेबो है त मुझे नरमी में गलत फायदो न वड़ जाए अब सिंधी में छा चंदो त मां जे कदे डर जाए तो न त मुझे नरमी में गलत फायदो न वड़ जाए मता ये मुंडी न मरोड़े मता माटो जाए त बचे ओ दुनिया वारा जेको मां लफ्ज तो चवणो चाया अल्लाह सही शला सा जे हालत रम फरमाए जे जे कब्र मो बाय जा उल्ला पा निकरन को तेड़ो डो हुंदो हालांकि हो सतारवा ढकींदो ज़ाहिर न कंदो पर जेके ज़ाहिर करे जे कब्र मो बाय जा उल्ला पो कढे ओतरो त मखलूक के डंगियो हुंदो हवा ओतरो अल्लाह जे मखलूक के डंगियो हुंदो ओतरो मिठे मोहम्मद करीम जे उम्मत सा नाहक कया हुंदा के जी त पिट हुंदी के जा त पाराता हुंदा के अबे जा मता गोड़ा हुजन के जीजल जी मता ता हुजे के मिस्कीन जा मता पार हुजन के यतीम जो मता ता हुजन के गरीब जो मता कूकू हुजन याद रख जा जो जमीन जे मथों आ सुबाने जमीन में हेठ हलणो तई ए उते बचाइण वारो तोखो तंगवानी वारो सूबेदार तो सा ठही विंदो कंद कोट वारो डीएसपी तो सा ठही विंदो कश्मीर वारो एसपी तो सा ठही विंदो कोरट वारो जज ठही विंदो जेके मलाइक थई हुए कदे भी केजी सिफारिश कबूल को न कंदई अब कंदा सिफारिश जेके मलाइकन हुए सिफारिश केजी कबूल कंदा एक गाल बियो भला तमाम खोड़ जातिन वारा बैठा हो मां तवा को हे तो जुमलो पुछा कया तवा मुके ही गाल बुधायो जने भी तवा कब्र खोटिया भला कब्र में कदे तवा पैसा पेटी सा गड रखया वडो जो को फोत थी वने देन जो मालिक चीफ सरदार फोत थी वने दवा इते वडा सरदार बेजारन साहबन जान सुधरन साहबन जान अवा को कदे भी बुधायो ता सा नंढो कबठ नंढी पेटी रखी से दवा तू करोड़न जो मालिक है अगते तो के कोई हितों जो पैसो न दींदई उते मन पंजो कम अचे तो वने अल्लाह सही शलासा के हराम खां बचाए आमीन त चो ओ मुसलमान जेको मां जुमलो पोचवा जे कब्र मो बाजा अल्लाह पा निकरन केडो त नाहक कयो हुंदई हाँ अल्लाह जो कलाम अल्लाह तवज्जो कर अल्लाह जो कलाम अल्लाह मुझे सीने से लगल ओ पान के डाडा समझण वारा ओ पान के ताकतवर समझण वारा गरीबन मिस्कीनन सा नाहक करण वारा केजे घरन के तबाह बर्बाद करण वारा केजा घर जा भाती रोण वारा न्यापो तो दिनी वना बैत मुजा कलाम अल्लाह तेन सांगड़ को हेठ जो आवाज ते वय में अजीब मुके मंजर बुधायो जैसे तेरो हिकड़ो हमरा पान के डाडो पो समझे हिय पो चवे हिको खुदा मथे आ बियो चवे तो जण माया तेबो मथियो भी मथियो पर मां भी घटे केसा नाहक कंदो पवते जुल्म कंदो पवते घट केसा
असां के जॾहिं गोलिन जो कंठो हुजे गिचीअ में चेल में बदल जीतरी हुजे कुल्हे में त पोइ चवंदा आहियूं त हे सभई ख़तम आहिनि हिकिड़ो मां ई बचंदो ॻाल्हायो न ॻाल्हाइजो छा चवंदा आहियूं त हे सभई ख़तम हिकिड़ो न हिकिड़ो तूं न आहीं उन हिकिड़े तोखे थोरी धर ॾिनी बाक़ी हे जुमिलो ॿुध हाँ मुसलमान हे भी जुमलो तो बुधाई वना जेकरे पांजे इज्जत जो बचाव कंदे मरी वे मिठे मोहम्मद फरमायो शहीद पांजे बच्चन के बचाईंदे पांजे नंगन के बचाईंदे पांजे इज्जत के बचाईंदे पांजे घर के बचाईंदे जेकरे तू मरी वे तू मोल नाए मिठे मोहम्मद करीम फरमायो पो तू शहीद वमल कुतिल तू न माली वैरजी फव शहीद महबूब जी फतवा तुजा अज भी ओ न मुझे मुर्शिद साईं हर साईं बेर वारन वडन रहमतुल्लाह अलैह जा जुमला अज सच्चा बीठा थी त ज़ालुन जा गह विकणो पांजे घर जी हिफाजत अब ज़ालुन जा गह विकणो सोन विकणो झुमक वालियूं सब कुछ विकणो पांजे बच्चन पांजे इज्जत जे ला तू हथियार रख तोखे इजाजत आ अल्लाह अकबर मिठड़ो मोहम्मद करीम भी चयो त ये इज्जत जान माल बचाईंदे मरी वे पो मिठड़े मोहम्मद फरमाए तू शहीद आ तो तोखे भी रुतबो वो बुलंदो अल्लाह अकबर यार मां जुमलो पो बुधाइण चाया जदे वो फौत थियो फोट जन का बाद में जिए जो कब्रिस्तान में पूरे आयस कब्रिस्तान में पूरे अचण का बाद में अल्लाह पर एडी त बदबू निकती कब्र मां एडी त बदबू जेके ओड़े पाड़े वारा घर ओड़े पाड़े गोठन वारा सब निकरंदा पाजने बदबू जे करे के आलम सगोरे वटायो साईं सजो वाला को बदबू में भरजी वियो आ धप में भरजी वियो आ साईं खाइण पीण हराम अल्लाह वारो कब्र जे मथा आयो रोई दुआ घुरे रब करीम हाने कब्र में तू जाने तुझो बंदो जाने कब्र में पतो थी हाने तू जान तुझो बंदो जाने जेके जेरा ने इनन जी हालत रहम कर जेको कयो थे हाने तू जान तुझो बंदो जाने फुजरे उन अल्लाह वारे रोई दुआ घुरी तदे ओड़ो पाड़ो मुसीबत को बचो ओ बाबा साईं उन घड़ी जो इंतजार करो अल्लाह सही शल राम फरमाए रब करीम शल बाज फरमाए आमीन तचो जुमलो केड़ो पो बुधाया ओ कल में पंदर मुसलमान माता तवा के रमजान मुबारक जो मंदर पो बुधाया भलारे महीने में भी कब्र मौजो बाहे पई निकरे ऐ बियो वरी ताजो न वाके के हलायो थौ एकड़ो को व्याजिया उन जी कब्र जे मथो छड़ो जीत था चुरन था चुरन पिया तू जा तो समझे ए सब्र करे नेठ त पकड़ाइंदो आवा हे त नेठ त पकड़ाइंदो न अल्लाह शल रहम फरमाए आमीन चो हाने चौथो पंजो ॾींहुं इस्राइल जी का औरत आ जे हिन कुरान पाक जे खिलाफ ॻाल्हायो जीअं जो ॻाल्हाईंदी वई खुदा हुन जी मथी शक्ल हीअ माण्हुनि वारी आ बाक़ी हीअ टुकरी खुदा कुत्ते जहिड़ी करे वो भी बुर्दबार होयो पर हाने हुन वट भी डर नाहे हुन वट भी डर अल्लाह सही शलबाज फरमाए रब करीम शला सांगे हालत राम फरमाए अल्लाह तो फरमाओ मुझा ईमान वारा बना अर्द पो क्या तसाम ईमान हुजे अलाए न हुजे पो भी असा के मोमिन करे तो सजे ना कंदा वतो जुल्म कंदा वतो पो भी चे तो ईमान वारा वो बेली जड़े एडो प्यार सा सड करे तो त असा जे मथों भी त कुछ फर्ज बन जे तो के हां सही
अल्लाह अकबर रमज़ान मुबारक जे पोएं डे में एक ॿियो बि वाक़ियो मंज़र ते आयो बे कंहिंजो वाक़ियो न हो रोअंदड़ पीउ जी तां हुई रोअंदड़ माउ जी तां हुई अबो वेचारो रोई करे चइबो मूंखे रमज़ान मुबारक जहिड़े भलारे महीने में बच्चन मार ॾेई घरों कढी छॾियो अम्मा खे रमज़ान मुबारक जे महीने में जंहिं टाइम ते बच्चन जी नाफरमानीअ जो हाल इहो हुजे मूंखे उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ॻाल्हि थी यादि अचे ओ नौजवान तूं बि थोरो ॿुधंदो वञाए ओ पीउ माउ खे घटि वधि ॻाल्हाइण वारा ओ पीउ माउ खे नाराज़ करण वारा ओ पीउ माउ जी बेइज़ती करण वारा पीउ माउ खे घर जो भार सम्झण वारा पीउ माउ खे मथां थोरो रखण वारा जेको तूं चवंदो आहे पीउ माउ खे मुंहिंजो था खाओ न त वाइज़र में जुमिलो चवंदो आहे तूं केरु थींदो आहे जो पीउ के चवे तो मुंहिंजो तो खाए तू थींदो केरा जो पीउ के चवे तो मुंहिंजो तो खाए तू थींदो केरा जो माउ के चवे तो मुंहिंजो थी खाए उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकिड़ो शख्स खे वठी आया हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास जी ॻाल्हि बि यादि कजांइ हा थोरो इनखे यादि कंदो हलजां उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकिड़ो शख्स वठी आया जंहिंजी माउ ताईं हुई त से मुंहिंजे न बचे मुंहिंजी नाफरमानी कई सॼो को वञा सोना उमर फारूक तुंहिंजे फैसलनि ते जॾहिं हिन जी हुकूमत थींदी न तॾहिं इहे सभई शयूं ख़तम थींदियूं जॾहिं हिन जी हुकूमत थींदी तॾहिं सभई शयूं मां वाइज़र में चवंदो आहियां त पाण वटि मुसीबत में उहो हूंदो आहे जंहिंखां कागज़ मोटरसाइकिल जा घर विसरी विया बसि असां वटि मुसीबत में केरु हूंदो जंहिंखे कागज़ हूंदा मोटरसाइकिल बि हिकु नंबर हूंदी पर तकड़ में कम जे करे घर विसरी वियसि हाणे वॾे में वॾो ॾोह इन जो आहे त कागज़ घर छो रखी आहे नेठ त क़ुरान जी हुकूमत ईंदी न ईंदी अवा नेठ त क़ुरान पाक जी हुकूमत हूंदी कॾहिं त ग़रीब सुख जो साहु खणंदा चओ कॾहिं त ग़रीब सुख जो साहु खणंदा कॾहिं त अमन सुकून थींदो इंशाअल्लाह थियणो आहे ऐं थींदो बि इंशाअल्लाह थियणो आहे थींदो बि ओ मुसलमानो तवज्जो कयो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो अजीब फैसलो कयो उन टाइम ते नौजवान के पाण जे साम्हूं विहारे करे अगे पाणी जूं खलियूं थींदियूं हुयूं बहराड़ी में थींदियूं पाणी जी खली बाबा पाणी जी बाकरो रिड इन वगैरह में खली ठाहींदा हाणे त पाण वटि सभु कुझु आहे अल्लाह अकबर उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो अजीब फैसलो फरमायो उहा पाणी जी खली भराए करे नौजवान जे पेट खे बधई नौजवान जे पेट के पानी जी खली बधाई पानी जी खली बदण खां बाद में चेस पो हाने न पानी जी खली के खोल जाए बिन हाने घुमदो भी न सारो निंड भी न सा कर खादो पीतो भी तुझो न सायो जय टाइम ते यारो खली सा घुमदो पोवते असा को त न डाठ में थोड़ो मानी जो भोरो बर्दाश्त न थींदो आवा अख में सनड़ो कख पइजी वने तडे भी बर्दाश्त दियो त तकलीफ में गुजारे पर सजी रात यार आराम न करे सकियो पानी जी खली बधी पया काडे वने सुमे त काडे सुमे मां सदको वना उमर फारूक तुझे न फैसले जे मता सोने उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो जो फैसलो यार के किए समझ में आयो सजी रात हमरा तड़पियो निंड नाई सुबह जे टाइम ते जीजल वट वनी माफी वठी उमर फारूक दे सिफारिश लाए वठी आयो अबे अम्मा डो आंड्रो उबतो भी वरे त छा चंदा अबे अम्मा जो आंड्रो उबतो भी वरंदो आ सुबतो भी वरंदो आ अल्लाह अकबर यार तवज्जो कर अम्मा जी दिल के अर्ज तो करे ओ मुजी जी जल्लमा मके तू त माफ कयो पर उमर फारूक वट हल मुजी जान छडाए अमड़ कुराड़ी कल जेका दा खणी आई अडुआ सिफारिश बरसी आई
इन जो नालो अमड़, इन जो नालो जंहिं अमड़ के तुझी मुंहिंजी अखि ॾिसंदी आहे त कावड़ लॻंदी आहे, जे अमड़ के तूं ऐं मां घर में ॾिसंदा आहियूं त चवंदो आहे त बाबा मुंहिंजी हीअ अमड़ जेरी आहे त मुंहिंजो घर न थींदो। जे अमड़ जे लाइ चवंदो आहे त हीअ मुंहिंजे लाइ घर में अज़ाब आहे, जे अमड़ जे लाइ चवंदो आहे त हिन जे इलाज में मुंहिंजा अलाए केतिरा पैसा खपी विया, हिकु बीमारी वञेसि ॿी बीमारी शुरू थी थिएसि। अल्लाह अकबर। ॿियो मां जी ॻाल्हि कंदुमि त उनवान ओॾे हलियो वेंदो। फ़क़ति मां इहो हिकिड़ो मंज़र थो नौजवान खे ॿुधाइणु चाहियां। अल्लाहु अकबर। मां जी दिल वेचारी जीअं जो आई ओ मरा मुझे पेरे पया मुखो माफ़ी वती दे, मां माफ़ कयो मांस तू भी माफ़ी देस, मां माफ़ कयो मांस मां माफ़ कयो मांस तू भी माफ़ी देस। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु नौजवान के विहारे करे चवे तो दे त ख़बर शामे परेशान चवे तो अञा पुछे तो मां शामे परेशान कलाको मुझे पेट में जो तो पानी जी खली बधी छड़िया, न को खाइण तो वणे न को पीअण तो वणे, न सजी रात मुखे निंड न आई आ, सजी रात मुखे निंड। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अजीब जुमलो फरमायो चाहे कदी हिक रात तू खली पानी जी बधिया त तोखे निंड न आई आ, न आई आ। चेपो थोड़ो ॿुधाए इन मां त खली पेट जे ॿाहिरों बधी मां, पर तोखे त अम्मा 9 महीना पेट जे अंदरों घुमायो आ। मां त पेट जे खली ॿाहिरों बधी मां, अम्मा त तोखे पेट जे अंदरों 9 महीना घुमायो। कियां निंड कई हूंदी जीजल, कियां घुमंदी फिरंदी हूंदी, कियां खाधो पई खाए कियां पीतो पई पिए। तोखों तो नौजवान के चवे तो तोखों तो पुछा कयां हिक ॾींहं में परेशान थियो उन जीजल को पुछा कर 9 महीना खणी तोखे कियां घुमायो, जीजल कियां खणी घुमायो थी। नौजवान रोई करे चवे तो अॼु ख़बर पई त अम्मा मूंखे 9 महीना कियां घुमायो। ओ नौजवान अल्लाह जो वास्तो थी, अल्लाह जो वास्तो थी अबे अम्मा सां न फिटाए जाए, अल्लाह से असा के ईमान वारो करो सॾ तो करे पियो। हा मां उन ते जुमलो पहुचायां असां के ईमान हुजे लाए न हुजे रब पो भी मोमिन करे तो सॾे। मारत अब्दुल्ला बिन अब्बास वारी ॻाल्हि पो याद आहे, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास वारो वाक़ियो तव्हां के ॿुधायां पो। उन्हनि जो चयो त जेका कब्र था खोटियो त पा जा उल्ला पा निकरन, ॾाढो पा जा उल्ला। हाय हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला नो पुछा कई ॿियो ख़बर तव्हां घणियूं कब्रूं खोटियूं न, 4-5 कब्रूं खोटियूं। हुते खोटरे हुते ता खोटरियो, हुते खोटरे हुते ता खोटरियो, जाते खोटरियो ता ताते नांग विश। ऐं बे मां हिकिड़ो जुमलो वाइज़न में चवंदो आहियां त असां मुसलमान जेतिरो वरी कब्रिस्तान सां खए सघंदा आहियूं न एतिरो ॿिए कंहिं सां खए तव्हां त न कंदा हूंदव। घरनि जे नालनि जो पाणी बि काॾे कंदा आहियूं, ॻाल्हायो न। माल भी काथे चरंदो आहे, माल भी कब्रिस्तान में, घर जो गंद भी कब्रिस्तान में, लेंटरिन जो पानी भी कब्रिस्तान ॾे, ऐं घर सोरींदा वेंदासीं भी अड़े वारे कब्रिस्तान थी। मूं जन वॾनि जूं कब्रूं न सही आहे, शिके रखे न जेरे भी सुकुन न सी मोए खां पोइ भी मथां चढ़ियो वेठो हुजे। छा कयूं, चऊं था हक़ त भतवा न तंगवाणी जो रोड बंद कंदा अवा, न तंगवाणी जो रोड बंद कन, न एहतजाज कन, न को बियो मुज़ाहरो कन, न को एफआईआर कराए, न कुछ भी कोन। उन करे चवंदा आहियूं जेकॾहिं छाबो जो किथे किथे बड़ी सरकार भित ॾिनी आहे, भित न हुजे त असांजा सभु घर कब्रिस्तान हुजे। ओता को भी कब्रिस्तान में, मनशा जा ॾाढा भी कब्रिस्तान में, जेको वणे सो कयूं, पर नेठ हलणो आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उन टेम ते चवे तो जंहिं जाते जेकर तव्हां 4-5 कब्रूं खोटियूं आहिनि, हा चइनि 5 कब्रुनि मां नांग ऐं विछूं निकिता आहिनि, जे कहीं बि जाते दफ़नाए छॾियो, इहो कब्र जो फ़र्क़ु न आहे, अमल जो नतीजो आहे।
भी तमा खोटी दो ये पयूं बलाऊं पया नाग विशु निकरंदा अल्लाहु अकबर हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जो कब्रिस्तान में उन हमरा जे दफनान का बाद में उन जे घरवारी को मालूमात वठन हो वापारियो तवा के मिसाल पोजा शुरुआत भी मां तो कई में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु पुछा कई उन जे घरवारी को मां दे त खबर तुझे मुर्स जो किरदार केड़ो तुझो मुर्स छा कंदो जो जाते कब्र पई खोट जे त विशु पा निकरन नांग पा निकरन घरवारी पीछे मुझो मुर्स अन्न जो व्यापारी हो चाहो डाढा मुझो मुर्स अन्न जो व्यापारी हो घर जे लाए जेतरो अन्न पा कढऊं ओतरा भितर विझी पो छडे चाबो जी छडे डाढा घर जे खाइण जे लाए जेतरो अन्न पा कढऊं त ओतरा या अजुकल हले थी किरना तदा गला वाला भितरन में जो असा मन पूरऊं था भितरन में जो असा कणक जा मन पूरऊं था ये सुबाने भितर असा जे मथे ते बींदा मिट्टी में कब्र में त भितर हुंदा ना ये मता भितर सुबाने वरी पो तकलीफ न जनी हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा के घरवारी जाओ उन मरहूम जे घरवारी जा जुबला जे मुझो मुर्स अन्न जो व्यापारी हो जेतरो नु खाण जे ला कढो पाओ तरा भितर मिट्टी मिलाए वदन यार पूरो पो करे पानी विजी खीर पूरो कंदा अब पानी विजी गालाई न दानी असा जा वाइस सदा ही है मां वरी हिय चवंदो आ जाते समझो ता हाने थोड़ो वाइजो हाव ते तोर थो करे समझो ता जाते समझो ता थोड़ो हाव ते तोर थो करे थोड़ो वजन तो थे दिमाग ते बोझ तो थे बुधाइजो त वरी पो थोड़ो सागो कंद कोट जे रोड ते फ्री तो हवा खीर में पानी विझी करे वजन पा पूरो कयो कूड़ ते कुरान खणी करे फैसले में वजन पा पूरो कयो समझे तो फैसले में कूड़ते कुरान खणी करे पंजे गाल जो वजन पूरो पा क्यों अल्लाह सही शल रहम फरमाए अल्लाह जो मोहब्बत तौर में खोट पा क्यों केड़ी शया जे में असा ठगिय जे करे वजन पूरो न था क्यों कर वजन पूरो पर हुन वट भी वजन पूरे करण वारी ताराजियत अन अमाल बनी आदम तूजन महबूब मुस्तफा करीम फरमायो इंसान जा अमल भी नेठ तुरदा छा थींदा ट्राली तू ॿाहिरों भले अन जी खणी वञ विच ते तू ॿी का शइ विझी तू सॼी ट्राली वञी तोराए हवा सॼी ट्राली वञी तोराए बोह तू ॿाहिरों विझी करे विच ते तू छड़ो पथरियूं दबे तबी तुंहिंजी मर्ज़ी वज़न त बोह में थींदई पर जंहिं जानवर जे पेट में पवंदो जंहिं जानवर जा जेरा आंडरा ख़त्म थींदा उन बेज़ुबान जी बि त ॿुधंदो कि न ॿुधंदो हवा उन जी ॿुधंदो कि न ॿुधंदो असा त वजन पूरो कयोसे बर पिया त ठया पर कब्र त न ठही न थोड़ो अगते हला इन ये उनवान सा हला हला न ये जे जक गाल हले पई अल्लाह सही चला सांजे हालत राम फरमाए अल्लाह सही ईमान वारे के सद करे फरमाओ ईमान वारा जी असांजा रब करीम असांजे ला हुक्म केड़ो ओ दुखुलू फिस्ल में काफ रब फरमायो पूरे जा पूरा मुसलमान थियो नाले जा मुसलमान न थियो पूरे जा पूरा मज़दा ॿाहिरों हिंदाणा नौ गिदरन जी एड़ी तो भरे जो चवंदे त वींदे किरोड़ ठहंदा पर उते चवई त बाबा थोड़ो बीह त मां अंदरों खोले ॾिसां छा चवंदेसि हिते न खोल मूंखे तकड़ा समझे थो त जेकॾहिं हिंदाणा गिदरा खुलंदा त मुंहिंजा लक्षण बि चओ बि था त हलो वरी ॻाल्हाए बि न हा वाह त पोइ मोरा लक्षण बि हाँ मां जुमलो तो चवा महबूब मुस्तफा जी हदीस बुधाई दोरांदो साईं फरमाइंदा बच्चन के हलाल खाराई दे त बच्चा तुझा ना फरमान न थींदा बच्चा ना फरमान
छड़ो ये थोड़ा ही त बस बाबा कणक लहे त मां ज़ीरो सीडी वठंदो छड़ो ज़ीरो सीडी ते नज़र त न करना छड़ो या त न सोच त बस ज़ीरो मेसी लाराइंदो या त छड़ो सोच न कर त मां 88 सिधो कंदम तू सब सिधो कर अवल पंहिंजी दिल त सिधी करे अवल पंहिंजा अमल त सिधा कर अवल पंहिंजो किरदार त सिधो कर जेकॾहिं असां किरदार सिधो न कयूं अमल सिधा न कयूं दिल सिधी न कयूं दिल सॼी भरी पई आहे असां वारी इबादत ऐं निमाज़ बि आवाज़ आई अल्लाह सही असांजे हालत रहम फरमाए आमीन त चओ पहिरीं आयत मां टुकड़ो पढ़ियो उन में रब फरमायो मुकमिल मुस्लमान थी जाए अधूरो मुस्लमान न थी जाए बीजे का मां तिलावत की उन में रब फरमायो कद अफलह मन तज़क्का अल्लाह फरमायो वो खटी वियो जे मथे जे वार वार को वठी पेरन जे नह ताईं हिक हिक शय के पाक रखियो छा रखियई ॾाढियां छा रखियई अखे पाक तफसील जे नथो वञो अखे पाक ज़बान पाक कन पाक हथ पाक पैर पाक पेट पाक ओगड़ पाक हिक हिक उज़वे के पाक रखई रब करीम फरमायो खटी वियो जेके भी पाण हरकतूं ब नंबरियूं कयूं था माण्हुनि खां लिकी वेंदासीं पर हुन खां तंगवानी जे चौक ते वेही होटल ते वेही करे जेको चिंगची ऐं रक्शे जे वेगन जे पोई सीट ते ॾिसंदा लिकी करे दुनिया खां तो लिकंदासीं पर हुन खां ॾाढा हुन खां अल्लाह सही असांजे पूरे जिस्म के पाक बनाए आमीन त चओ रब करीम असांखे उन्हनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जंहिंमें हिते बि खटी वञूं त हुते बि खटी वञूं कद अफला मन तज़क्का रब फरमाए वो कामयाब थियो वो खटी वियो जे पंहिंजो पाण खे हर शइ खां बचायो हर शइ खां सुबह जो बसी पारा दौर करे वरी न सागनी पाक हथन सां वेठो बनो कट मां समझा बिन सिपारन जे जाइ ते तोके बिन खत्म जो सवाब नालो गलाए आवा सुबह जो बसी पारा करे उन्हनि पाक हथन सां जे हथन सां कुरान गतुला तो ते वरी बना कट बिस्मिल्लाह ते न सां बिन सिपारन जे जाइ ते बिन खत्म जो सवाब जे ज़बान सा सुबह जो दौर पयो से उन ज़बान सा गिला कूड़ ठगी पो छातो समझे या ज़बान त असांजी पाक कोन एको गुनाह जोरी बियो सीना जोरी मां गिला थोर मां त गाल कई आशा गिला उन के चबो जने टीवी ते अची बयान उडे अब आइए ना गिला न के चबो जने ओ मुसलमान रब करीम मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए तवा के भी अमल जी तौफीक अता फरमाए वडड़ा बैठा हो हाने ता को थोड़ो पुछा के अब अन लतो वन हा न त क्यों मदरसे ला नथो वठा मां मिसाल तो को देण चाहिया आवा नथो वठा मदरसे जे ला हा अन लथो वा न कोई न अन्न जे आसरे ते छोकरन के आसरा दिना से न दा गलाए अवा न अन्न जे आसरे ते त कणक लहे बर प्या जे जे गुंदिया में अन्न जा दाना बलकण जा चरिया भी सियाड़ा गालायो बेन केना जे जो गुरावा है ना गुंदिए में अन्न जा दाना था ओ जगह अन्न जो आसरो दिनो से त बाबा छोकरा बरप्या थींदा त तुजी शादी पक्की आ हाने वरी चेजा से त परयो जरीब विकाम जे तो पुट यो एकड़ सिधो क्या त पो वरी उन को पो बियो एकड़ खपंदो वरी जेसे तू वञ तर सिधो कंदो तेसे तो छोरो पो जे अज न जुबान अल्लाह उन के हिदायत दे शर्म हया दे लज दे से पो जे गिची गाल पवंदी पो छा चंदो ना मुराद थिया हो त ना मुराद थिया पर अब द्वारे भी जमीन का देस्ता बुकंदी कि न कंदी अल्लाह वडन जो मुंह फिरी विया मां समझा आवाई ओ वडड़ा मां अर्ज तो कयो वनाए पुटन जो पार लाए जाए पुटन जो पार लाए जाए थोड़ो नौजवानन के भी अर्ज क्या ना वा इते पोड़ा सब कंद लोडियो थोड़ो नौजवान के बर्द क्या त जेको तंगवानी में जेतरो तू पांजे जिस्म ते खर्च तो करे मोटरसाइकिल ते खर्च तो करे मोबाइल ते खर्च तो करे तुजो टोप तुजो बूट तुजो वगो अध ओतरो पीउ के कमाई हथ सा दे त खोड़ संग
हवा कीअं जेतिरो तो पैसो उॾारे करे थो न अधो ओतिरो पीउ खे कमाए ॾे त संग चओ इंशाअल्लाह नौजवानो तव्हां इंशाअल्लाह त कयो वॾड़नि खे थोरो ॿियो बि जुमिलो चवां छो त हे जेको बि अलाए को आहे असां शौक़ीन आहियूं हिन अलाए कंहिंजे लाइ असां 2 शादियूं कयूं 3 कयूं 4 कयूं हलां थोरो पाण में वेठा को ॿुधे बि नथो लाउड जो आवाज़ बि छड़ो हेसि ताईं थो वञे बसि परे बि नथो वञे अब 2-2 3 शादियूं 4 शादियूं क़ुरान त चवई थो पर क़ुरान नाहक खां बि झले थो कि न अदुल इंसाफ जे लाइ बि चवे थो हिते त वरी को नहा थो करे न थो करे आवा ओ मुसलमान ओ मां अर्ज़ थो कयूं वञा वॾो अल्लाह जो वास्तो अथव पुटनि जो बि हक़ अथव न्याणियुनि जो बि हक़ अथव भला 30 सालनि खां पोइ त धीअ पढ़ायूं कि अञा बि ॾोके अलाए मां छा चयो 30 सालनि खां त पोइ पढ़ायूं कि अञा बि न पढ़ायूं 30 सालनि खां पोइ पढ़ायूं या छॾे ॾियूं त भला 30 खां पोइ 15-20 साल ॿिया जेरी हूंदी हर भरो 20 सालनि जे लाइ कहिड़ा वेठा धीअ खे ॾुख ॾियो अला ॻाल्हाई नथा असांजा वाइद सदा इहे छा चओ इंशाअल्लाह न्याणियुनि जो ॿार लाईंदा चओ न्याणियुनि जो बाक़ी हे त कसम खणी छॾियो आहे त भेण खे ॾियणो ई कुझु न आहे इहो मां असांजा कसम असां टोड़ींदासीं न वञो को क़यामत में रब खे चऊं त हाणे मोटाए त कुझु न कुझु ॾेई चांसि भला को ईअं कमज़ोर मरण जहिड़ो ढोर हुयोसि मिड़े पोइ बबे जी निशानी ॾियण वारो पासो त सिखो ई नथा तो इंशाअल्लाह भेणों के हक हिस्सो भी तो इंशाअल्लाह आमीन क्यों भेणों के हक हिस्सो भी अल्लाह फरमायो कद फला मन तज़क्का वो खटी वो जय पंजो पाण के पाक रखो पराओ हक न खादो रब करीम पराए हक खाण को बचाए आमीन त चो वज़कर रस्म रब्बी रब फरमाया वो भी खटी वो जेको जिक्र घणो तो करे जेको जिक्र इनके नचे पो त रब वञाए तो शिकार ते को सुठो शिकार ॾिजाए को मोटरसाइकिल वारो को ट्रैक्टर वारो को ट्राली वारो इनके जिक्र हां माण्हू जो नालो नथो खणा मूंखे जे मोल साहब ॻाल्हि ॿुधाए सिधी मां जो ॿुधाए चए अञा तव्हां आयतल कुर्सी में भी वक़फ़ो कंदा हूंदव असां हिक साईअ में पढ़ंदा आहियूं जॾहिं पुलिस ऐं भाॻिया कढ पवंदा अलाए छा चए नथा ॻाल्हाए अञा तव्हां मौलवी भी आयतल कुर्सी में वक़फ़ो कंदा हूंदव पर जेकॾहिं असांजे कढ हिक ॿिए ॾे ॾिसो था मां बि सम्झां थो पर जॾहिं असांजे कढ भाॻिया ऐं पुलिस पवे त असां तव्हां हिक 3 सायनि में आयतल कुर्सी पढ़ंदा हो असां हिक ई साईअ में 3 दफ़ा पढ़ी वेंदा मां सम्झां स्पीड त हूंदी कि न हूंदी तो इंशाअल्लाह कंहिंखे ईज़ा ईंदासीं रब फरमाया वो खटी वियो जेको पाक बणाई वो खटी वियो जेको मुंडो जिक्र घणो तो करे वो खटी वियो जेको निमाज़ी आ निमाज पढ़े ना इन सलात तना अनिल फहशाए वल मुनकर कुरान तो फरमाए निमाज हकीकी निमाज उहा थी जो निमाज़ी हर बुराई को बची वने निमाज़ी हर असांजा मुसलमान होटल ते पहिरीं सिफ़ में हुदा पर तस्बीह हथ मुंदी सदको वञाणी तुझी तस्बीह सां मोहब्बत हाँ वो अगर एकड़ो मुके वीडियो ॾेखारियो वेठो भी राग में आ माई थी राग चए पर गोडो जंग जंग ते चाड़ी पर पढ़े तस्बीह तो शरीफ मानो जो इहो कम होंदो आ तस्बीह हथ मु छडे न भले राग हुजे हां वाह भले राग हुजे हुन जे मथो घोर भी करे पो पर तस्बीह असां वारी तस्बीह कम जी आहे असां वारी तस्बीह भी कम जी अगलो समझी वने त हाणे सब शे छडे बाबा समझे सब शे छडी न थे ए नई जूई ताड़े थो पियो चुप थी दवा मां छा कया आवा छडी न थे या नई जूई तो इंशाअल्लाह नमाज़ भी थींदासी न्याणी भी पढ़ाईंदासी भेनरुन के हक भी ऐं पोड़े पी मां सां घट भी न कंदासीं खबर पवे त तव्हां असांखे हिते ॼणे हिते आंदो छो खबर तव्हांखे जॾहिं वॾनि खे चओ जॾहिं तव्हांखे सूरनि जी ख़बर हुई त असांखे त न लोड़ायो आहे न सम्झो था था कि न वाक़ई उहो बि तो सम्झंदव पी माउ जो क़दुरु कयो पंहिंजे चेहरे ते महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत खे सजायो आमीन चओ पंहिंजे चेहरे ते महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत खे सजायो ऐं ॿुधो फसल लथा अथव हज जी मौसम अथव छाजी डाडिया शाजी खोड़ खोड़ तकवानी में पिलाट वता होंदव जरे बसदा क्या होंदव रब पैसो दिनो थव त हाने हज जी भी
पो जडे हलण बलण जेड़ो न थींदो धिके ते हलंदो व्हील चेयर ते हाणे मूंखे भले पार जो शौक़ थियो आहे जवानीअ में वञे हा न जवानीअ में वञे हा उते अहकाम पाण पूरा करियां मज़ो बि पंहिंजो हाणे जॾहिं ॿियो तोखे घुमाए हो पंहिंजा अहकाम पूरा करे हिन जा अहकाम पूरा करे अल्लाह से इंशाअल्लाह रब से इंशाअल्लाह मूंखे बि अमल जी तौफीक अता चओ इंशाअल्लाह जेके पैसे वारा हज ते वेंदा जेके पैसे वारा हज ते ऐं तव्हांजे पाड़े में को यतीम आ को मिस्कीन आ को मदरसे वारो आ को मस्जिद वारो आ चओ इंशाअल्लाह उन सां बि ताबन तव्हां बि सियाणा हो जेको न बि थ्रेशर जो आख़िरी बोटो थींदो आहे जंहिंमें गेॾर ऐं भितर उहो कढी पोइ वरी लिखिजो बाबा हे उस्ताद अली खान जे मदरसे जो हे गेॾर ऐं भितर पिया हे गेॾर ऐं भितर सही अल्लाह जे नाले ते जेको मिलेव न असां अल्लाह जा हाणे इन गेॾर ऐं भितरनि ते बाबे जे लाइ दुआ घुरूं त रब माफ़ करे न था ॻाल्हाए भाई थी विया असां त खणी मदरसे जे करे खणंदासीं अवा ठीकु आहे बिस्मिल्लाह पर जेका तूं जी दिलि वॾे जे लाइ चई त असां वारी दिलि बि दुआ जे लाइ बसि दुआ घुरो मां सम्झंदो हा को कमु चढ़ंदो थो वञे थोरो ईअं दिमाग़ हुकम वधे कलबे पढ़ंदड़ मुस्लमान ओड़े पाड़े सां ऐं मोड़ा असदुल्ला साहब बि तव्हांखे चओ इंशाअल्लाह 2 मई ते कॾहिं हरत मोड़ा फजल रहमान साहब सोचो त हिननि इफ्तारनि जा बि ड्रव कया ईद बि दबी अथऊं जा ईद बि दबी अथऊं रमज़ान जा बि ड्रव कया अथऊं कणका बड़का बि लाहे हाणे अन्न बि घर रखिया अथऊं हाणे बाबा आ था भले जे अचो कराचीअ साईं हलूं उस अली खान हलूं पर अगर मगर जेकॾहिं उस दोस्त अली गाॾीअ में जगह रख जाए पर ॿुधाईंदो मां जॾहिं गाॾी हलण जहिड़ी थिए सही पोइ थी चो अहिड़े ज़द को जाए तुंहिंजे आसरे ते सीट रखूं असां भला जेके बिल फर्द के ग़रीब हुजनि उन जे लाइ त पैसा ॾिजो ॾियण वारो त पासो ई नथा हितां जो कहिड़ो दोस्त हुजे जेको चवे त साईं मां हलंदुमि पर मूंखे ताक़त पोइ मज़ो तॾहिं आहे हिकिड़ो ख़ुदि जिहाद कंदो आहे ॿियो मुजाहिद मोकिलींदो आहे ॿियो मुजाहिद मोकिलींदो आहे इंशाअल्लाह 2 मई कराची जी धरतीअ ते हलबो अल्लाह से जेको कुझु मुखों चवरायो रब से मूंखे बि अमल जी तौफीक अता फरमाए जीअं मां अर्ज़ु रखियुमि समूरनि बीमारनि जे लाइ मुंहिंजे काकड़ी जे लाइ बि दुआ घुरो अल्लाह से उनखे बि शिफ़ाए कामिल अता अल्लाह मशवंत शाफी ला शिफा इल्ला अल्लाह मशवंत ला शिफा इल्ला वैदा मरत फयशु वैदा मरत वन नज़ल में कुरान मा व शिफा व नज़ल में कुरान मा व शिफा मोहम्मद ला इलाहा इल्ला किलो गला